ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात थी रही है। हेठां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। हैदराबाद शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में ज़ोरदार बरसात थी आहे। बिजली जी फ़रहामी बि बंदि थी वई आहे, जॾहिं त हेठां वारा इलाइक़ा ॿुॾी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। कराची, हैदराबाद, मटियारी, टंडो अलायार, सांगड़, झोल, शेदादपुर, शाहपुर चाकर, टंडो आदम, टंडो जाम, नवाबशाह, थाणो बुला खान, सकरन, गुपचाणी, जाम साहब, हिंगोरजा, करूंडी ऐं काज़ी अहमद समेत ॿियनि इलाइक़नि में बरसात थी आहे। बरसात पवण सबबि हेठां वारा इलाइक़ा ॿुॾी विया आहिनि। शहरनि में पाणी बीहजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे तव्हां सां शेयर कयूं पिया। कराची, हैदराबाद, मटियारी, टंडो अलायार, मोरो, कुंडरी, नबीसर रोड, धाबेजी, मनहेड़ो ऐं बिरिया रोड समेत ॿियनि इलाइक़नि में मींहुं वठो आहे। हैदराबाद मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर इरफान अली बुघियो असांखे जॉइन कयो आहे। इरफान, छा सूरत हाल आहे बरसात खां पोइ? जी अली रज़ा, अॼु शाम 4 वॻे खां हैदराबाद तोड़े भरपासनि वारा इलाइक़नि में ज़ोरदार बरसात जो सिलसिलो शुरू थियो, जेको अञा ताईं जारी आहे। हैदराबाद तोड़े भरपासनि वारनि इलाइक़नि में तेज़ बरसात सबबि हेठां वारा इलाइक़ा ऐं रोड रस्ता पाणी हेठि अची विया आहिनि, जंहिंजे करे रोडनि रस्तनि ते मौजूदु जेके शहरी आहिनि उन्हनि खे पंहिंजनि मंज़िलनि तरफ़ वञण में सख़्तु ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। बरसाति शुरू थियण खां पोइ हेस्को तरफ़ां शहर जे अक्सर इलाइक़नि मां बिजली बंदि कई वई आहे, जेका अञा ताईं ग़ाइबु आहे, जॾहिं त केतिरनि ई इलाइक़नि में केतिरा ई फुट पाणी पइजी वियो आहे, जंहिं करे शहरनि खे सख़्तु ॾुखियाई पेश अची रही आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी इरफान इन वार सां पिणु